नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। टनो जान मोहम्मद का ख़बर ॾींदा हलूं। टनो जान मोहम्मद वेझो 263 ॻोठ सेठ शौकत काइमखानी जे रवासी 35 सालनि जो लूणो वलद माधू मेघवा जो शमशान घाट हिंदुनि जे मंदर मां वण में टंगियल उगाड़ो हथ बदल लाश मुकमल कपड़नि खां आजो ऐं हथ पोयां सलवार जे अगठ मां बदल हुआ, जंहिं मां लॻे थो त वाक़ियो क़तल लॻे थो। मक़तूल खे 5 ॿारनि जो औलाद पिणु आहे। सुबुह सवेर शमशान घाट जे चौकीदार पारां टनो जान मोहम्मद पुलिस खे इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि जो मुआइनो करे लाश एम्बुलेंस ज़रिए खणाए रूरल हेल्थ सेंटर टनो जान मोहम्मद आंदो, जिथे डॉक्टरनि पारां लाश जो पोस्टमार्टम कयो वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त मक़तूल कल्ह मज़दूरी सांघे टनो जान मोहम्मद शहर आयल हो ऐं राति घर बि कोन्हे आयो। सुबुह असांखे वाक़े जी ख़बर पई आहे। मक़तूल जे वारसनि पारां वाक़े जी जांच जो मुतालबो कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।